जय झूलेलाल। मां हरीश अगनानी बड़ौदा। भारत जे सभी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि खे अपील आहे त सुभाणे 10 अप्रैल सिंधियत जे ॾींहं ते नरेंद्र मोदी असांजे प्राइम मिनिस्टर साहिब खे अपील मोकिलियो इंस्टाग्राम ते, ट्विटर ते, ईमेल ते, फेसबुक ते या व्हाट्सअप ते, जहिड़े नमूने तव्हांखे ठीकु लॻे तव्हां दूरदर्शन सिंधी चैनल जी डिमांड लाइ उन्हनि खे हिकु मैसेज मोकिलियो। छाकाणि त सभिनी ॿोलियुनि खे दूरदर्शन मिलियल आहे, सिर्फ़ु असांजी सिंधी ॿोलीअ खे दूरदर्शन न मिलियल आहे, जेका असांजी ज़रूरत आहे। ऐं सिंधी ॿोली, सिंधी संस्कृतीअ जे बचाइण लाइ हाणे इहो ई हिकु उपाउ आहे। छाकाणि त सिंधी स्कूल, सिंधी कॉलेज सभु बंदि थी चुका आहिनि ऐं पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी संस्कृति बचाइण लाइ डीडी दूरदर्शन सिंधी चैनल बिल्कुलु ज़रूरी आहे। इहो कमु हर कंहिं सिंधी भाउ ऐं भेण खे ज़रूरी करणु खपे। इहा अपील, निमाणी अपील असांजी ज़रूरु मञींदा। महिरबानी, थैंक यू, जय झूलेलाल।